अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वज़्कुरू निअमतल्लाहि अलैकुम इज़ कुंतुम अअदाअन फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमाइन। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, मीलाद जी महफिला मता तव्हां मां कोई भी दोस्त इहो महसूस करे त हिक आलिम दीन खिताब करे रहियो हो, ॿियो कावड़जी वियो, ख़ुदा पंहिंजे पनाह में रखे, अहिड़ो ॾींहुं न करे। अॼु मुंहिंजे मुर्शिदन करीमन जो सालियानो उर्स मुबारक आहे, दुनिया खे ख़बर आहे। मुझे हज़रत सोना से रहमतुल्लाह अलैह जो उर्स मुबारक हली रहियो आहे। दुनिया मां काफ़िला पहुची विया आहिनि। आऊं ख़ादिम आहियां पंहिंजे मुर्शिदन जे दरबार जो। नंगर विरहाइण में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजो उते वंड हूंदो आहे, मां नंगर विरहाईंदो हां। इन करे मां मजबूर थी करे सोचो त जॾहिं हिकिड़ो ज़बरदस्त आलिम अल्हम्दुलिल्लाह सुहिणी तकरीर करे रहियो आहे त उनखे दरमियान में मुझा दोस्त अज़ीज़ बंद कराइण मुनासिब न सम्झो। मां सोचो त दोस्त भले ॻाल्हि मुकमिल करे, मूं वटि सिर्फ़ु 20 मिंट आहिनि, उहे 20 मिंट बि उन दोस्त जे हवाले करे आऊं थी वियुसि। मतां तव्हां मां को सम्झे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ को उलमा जो इख़्तिलाफ़, वल्लाह अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का। मूंखे पंहिंजे मुर्शिदनि जे प्रोग्राम में वञिणो आहे ऐं इंशाअल्लाह हाणे बि 3 बजे वेंदुमि। हे 20 मिंट दोस्तनि ॾिना आहिनि छो त ॿाहिराड़ी जो माहौल आहे। दोस्त वरी नंढड़ी ॻाल्हि खे पंहिंजी इज़त जो मामिलो सम्झंदा आहिनि। मां सभ खां पहिरीं पंहिंजे दोस्त उलमा खां माज़रत थो कयां ऐं क्लियर करणु थो चाहियां त मुंहिंजा साईं मूंखे सिर्फ़ु पंहिंजे मुर्शिदनि जे वञण जी सिक मजबूर कयो उथण ते। अज़ीज़ दोस्तो अदा साईं, अज़ीज़ दोस्तो सिर्फ़ु 20 मिंट आहिनि। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा बानड़ो सभ खां पहिरीं इहो तसवुर कयो त मीलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका महफ़िल आहे, महबूब जे मीलाद करण वारा, तूं इन ॻाल्हि ते ख़ुशि न थी त मां महबूब जो मीलाद करे रहियो हां। तूं इन ॻाल्हि ते ख़ुशि न थी जा त मां 20 देगियूं लाहे रहियो हां। तूं इन ॻाल्हि ते ख़ुशि न थी जा त मां फंडरूं कुसी कुही रहियो हां। पर ख़ुशि थी त इन ॻाल्हि ते ख़ुशि थी जा त मुंहिंजा सुहिणा क़रीब तुंहिंजा लख ऐं करोड़े अहसान जो मूं जहिड़े गुनहगार खे इन महबूब जे पाक प्रोग्राम जे लाइ क़बूल फरमायो अथई, चूंडियो अथई। मुंहिंजा मौला तुंहिंजो अहसान आहे। वरना मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको अल्लाह शान कयो आहे न, ही सॼी काइनात सॼी पाण में गॾिजी करे मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जे अपोज़िट में हली वञे। मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जे शान में तिर जे बराबर बि फ़र्क़ु कोन ईंदो। छो त अल्लाह फरमायो वलल आख़िरत ख़ैरुल लक मिनल ऊला वरफ़अना लक ज़िक्रक। मुंहिंजे मुस्तफ़ा जे ज़िक्र खे अल्लाह बुलंद फरमायो आहे। मुझे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान के बुलंद करण वारो मुझो करीम रब्बा। हे जेको महबूब जो मीलाद या गुलामन में नालो, हे तव्हां सां कमज़ोर आहियूं, तव्हां सां ज़ईफ़ आहियूं, तव्हां सां मोहताज आहियूं। महबूब जे दामन में हथड़ा विझी करे अल्लाह जे दरबार में पंहिंजो गुलामन में नालो था लिखायूं। मन सुहिणो महबूब जे सदके राज़ी थी पवे। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो वज़्कुरू निअमतल्लाहि अलैकुम। अल्लाह जे ज़ात बाबरकात फरमायो मां अल्लाह जे उन नेमत जो तव्हां बयान कयो, मां अल्लाह जे उन नेमत जो ज़िक्र तव्हां कयो जेका मां करीम रब तव्हां जे मथां पंहिंजी नेमत फरमाई आहे। या अल्लाह उहा कहिड़ी नेमत आहे? अल्लाह फरमाए तो यादि कयो इज़ कुंतुम आदाअन फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम। जॾहिं तव्हां हिक ॿिए जा दुश्मन थी विया हुयो। इंसान त दुनिया में मौजूद हुया मगर इंसानियत उन्हनि में कान हुई। सीरत इंसानी हुई, सूरत उन्हनि जी इंसानी हुई मगर किरदार इंसान वारो कोन हुयो। इंसान दुनिया जे अंदर सभ खां वधीक पंहिंजे बचड़नि सां प्यार कंदो आहे, सभ खां वधीक बच्चो इंसान खे प्यारो हूंदो आहे। मगर मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ऐलान नबूवत
नुबूवत खां अॻु में माण्हू मके जा साॻा हुया, लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॿिए सां त प्यार कोन कंदा हुआ, पर पंहिंजे पंहिंजे बचड़नि न्याणीअ सां बि दुश्मनी कंदा हुया, न्याणीअ खे बि ज़िंदह जलाए छॾींदा हुया। हालांकि रिश्तो दुनिया में इंतहाई अज़ीज़ हूंदो आहे, लेकिन न्याणीअ जो क़दुरु कोन कंदा हुया, रिश्तनि जो क़दुरु कोन हुयो। नंढड़ी नंढड़ियुनि ॻाल्हियुनि ते कावड़िजी करे सालनि जा साल रिश्तेदारियूं टोड़े छॾींदा हुया, मिटियूं माइटियूं टोड़े छॾींदा हुया, खाइण पीअण टोड़े छॾींदा हुया, ॻाल्हाइण ॿोल्हाइण टोड़े छॾींदा हुया। मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात ऐलान नुबूवत फरमाए सभ खां पहिरीं इन्हनि कुधियुनि रस्मुनि जो ख़ात्मो करे चो त मुंहिंजो आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मुहसन इंसानियत आहे, इंसान खे पैगाम ॾिनो, ऐं इंसान तू रुगी सूरत में इंसान नहीं, तुझे सीरत के भी इंसानी बणजणो आ, चो त मुझे अल्लाह ऐ इंसान तोखे एतिरो त मक़ाम अता फरमायो आ, ऐ इंसान रब तोखे एतिरो त आला कयो आ, ऐ इंसान तू ही मस्जूदुल मलाइका आहीं, मलाइकन भी तोखे सजदो कयो आ, मलाइकन भी तुझी गुलामी कई आ। अल्लाह फरमाए थो ऐ इंसान तोखे मलाइकन जे गुलामीअ लाइ पैदा कोन कयो आ, मां अल्लाह मलाइकन खे भी तुझे गुलामीअ लाइ पैदा कयो आ। अल्लाह फरमाए थो इंसान सब खां अज़ीम तू आहीं, मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात दुनिया जे अंदर ऐलान नुबूवत करे इंसान खे पंहिंजो रुतबो मक़ाम यादि ॾियारियो आ त तू आहीं छा ऐं करे छा रहियो आहीं। ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो हुजूर जे आमद यानी आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ऐलान नुबूवत खां अॻु में अज़ीज़ाने मां अर्ज़ कयो त इंसान कठर बणिजी चुको हुयो, ऊंदाही बणिजी चुकी हुई, इंसान में हया कोन हुयो, इंसान में तमीज़ कोन हुई, इंसान में अदब कोन हुयो। मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात सब खां पहिरीं मुझा दोस्त अजीज उन्हनि इंसाननि जे दिलनि खे पाकीज़ा कयो, कहिड़नि जे दिलनि खे जेके पंहिंजे न्याणियुनि खे ज़िंदह दफ़न कंदा हुया। मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात हिकिड़ो दफ़ो रुगी ऐलान फरमायो, हिकु दफ़ो ऐलान फरमायो, ऐलान कहिड़ो फरमायो, मदीने जे ताजदार फरमायो जंहिं शख्स खे अल्लाह ॿ न्याणियूं अता फरमायो, उन्हनि ॿिनि न्याणियुनि खे ताते जवान करे उन्हनि ॿिनि न्याणियुनि जी शादी अल्लाह जे रज़ा जे लाइ कराए, मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां त रब उन खे जन्नत अता फरमाईंदो। करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात उन सरज़मीन ते ऐलान कयो जिथे न्याणीअ खे ॼमंदे ऐब समझो वेंदो हो, जिथे न्याणीअ खे कुहण में महसूस कुछ भी कोन कयो वेंदो हो, इंसान बेदर्द बणिजी चुको हुयो, इंसान निडर बणिजी चुको हुयो, लेकिन मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात ॾे निहार, मुझे अल्लाह मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन पाक लफ्ज़न में अल्लाह उहा ताक़त रखी, उहोई माण्हू, उहोई मक्को, उहोई सरज़मीन जेके न्याणियुनि खे ॻोल्हे ज़िंदह कुही छॾींदा हुया, अॼु रोई दुआ था घुरनि, या अल्लाह मूंखे हिकिड़ी न्याणीअ ॿी कॾहिं ॾींदे त मां जन्नत वारो बणिजी पवां। अजीज़ाने मल इन रूए ज़मीन ते इंसान में, इन रूए ज़मीन ते इंसान में तब्दीली कयां दी, जो जंहिंजो लक़ब मोहसन इंसानियत आ। हिन ज़मीन ते मुंहिंजा दोस्त अजीज़ रिश्तनि जो एहसास कंहिं ॾियारियो, जो जंहिंजो नालो मोहसन इंसानियत आ। हिन इंसान खे इंसान करे रब जे क़रीब कंहिं कयो, जो जंहिंजो लक़ब मोहसन इंसानियत आ। उहो को ॿियो न आहे, उहो तुंहिंजो असांजो आका मदीने जो ताजदार। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐलान कयो, उहे मके जा माण्हू, उहा मके जी सरज़मीन, उहे साॻिया माण्हू जेके न्याणियुनि खे कुहंदा हुया, जंहिं वटि हिकिड़ी न्याणी या रसूल अल्लाह दुआ घुरो रब बि ॾे, जंहिं वटि नाहे उहो दुआ पियो घुरे। पर मां तोखां थो पुछां ओ मुस्लमान, 1400 साल गुज़री चुका आहिनि, लेकिन अॼु बि निहार जॾहिं न्याणी घर में जवान थींदी आहे, भाउ हारी आहे त राति ॾींहं कमाईंदो आहे, मन एतिरा पैसा गॾु थियनि जो भेण जी इज़त सां शादी करायां, भाउ मज़दूर आ त मिलनि में कमाईंदो आ, हर माण्हू चाहींदो आ त मां पंहिंजी भेण जी इज़त सां शादी करायां, पीउ चाहींदो आ पंहिंजे न्याणीअ जी इज़त सां शादी कराए, रुख़सत कयां छो त उनखे निगाहे मुस्तफ़ा ते यकीन आ, ज़ुबाने मुस्तफ़ा ते यकीन आ, मूं पंहिंजे न्याणीअ खे रब जे रज़ा लाइ शादी कराईंदुसि त मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो आ त रब मूंखे जन्नत अता फरमाईंदो।
यह सच्ची ॻाल्हि आहे। इंसान हुयो, इंसानियत किथे हुई? निडर हुयो, इंसान में इंसानियत पैदा फरमाई आहे त मदीने जी ताजदार फरमाई आहे। इंसान खे अगर खुदा जो कुर्ब जो रस्तो दसियो आहे त मदीने जी ताजदार दसियो आहे। हिकिड़ो सहाबी सगोरो आहे, मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो मुंहिंजे करीम आका जे दरबार में अर्ज़ तो करे रोई, चए थो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे जॾहिं पंहिंजे जाहिलियत जो ज़मानो यादि थो अचे, राति ॾींहं रोई रोई मुंहिंजा महबूब मुझो हीनो हाल थी थो वञे। हबीब फरमायो मामलो छा आहे? अर्ज़ करण लॻो मुंहिंजा मदीने जा ताजदार, मां सफ़र में निकिरी वियो हुयुसि, अल्लाह मूंखे पोयां न्याणी ॾिनी, काफ़ी सफ़र लंबो हुयो, न्याणी ॿिनि टिनि सालनि में समझदार थी वई। जॾहिं मोटी आयसि मुंहिंजे ज़ाल मुंहिंजे न्याणीअ खे सुठियूं ॿोलियूं सेखारियूं, मिठड़ियूं मिठड़ियूं लफ़्ज़ जुमला सेखारिया। मां आयुसि त मुंहिंजी न्याणी मूंखे चंबड़ी बाबा बाबा करे, मां इंतज़ार कयां वाक़ियो मौक़ो मिले त कुही उछलाए अचां। न्याणी बाबा बाबा करे चुमण शुरू करे, मां इंतजार कया मौको मिले त कुही अचा। हबीब हिकिड़ो ॾींहुं मौको मिली वियो, ज़ाल काॾे हली वई, न्याणीअ खे वरख लाइ वठी वियुसि झंगल में। जॾहिं न्याणीअ खे झंगल में वठी करे मूं न्याणीअ जे लाइ खॾ खोटण शुरू कई। जेॾी महिल थकिजी पवां, मुंहिंजे जिस्म मां पघर पियो वहे त न्याणी डोड़ी पंहिंजे मुंहं सां मुंहिंजो पघर उघे बि पई, ऐं उहे मुंहिंजा जेके पघर जा कतरा हुया उहे हथनि सां उगी करे पंहिंजे मुंहं ते लॻाए पई। या रसूल अल्लाह, पंहिंजे कपिड़नि सां मुंहिंजो पघर पई उगे। मूंखे पे चई मुंहिंजा दिलबर बाबा एॾी मेहनत छो थो करीं? या रसूल अल्लाह, मूंखे एहसास कोन थियो। जेॾी महिल उन न्याणीअ खे मूं उन खॾ में अंदरि रखी मिटी विझण शुरू कई, उन न्याणीअ सॾु करे पुछियो, बाबा मुंहिंजो ॾोहो कहिड़ो आहे जो मूंखे पूरियो थो वञे? या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, एतिरो त अॼु बि उहा ॻाल्हि यादि ईंदी आहे, मुंहिंजा महबूब हां डरी पवंदो आहे। ओ मुस्लमान, साॻिया ई माण्हू हुया जॾहिं मुंहिंजे मदीने जे ताजदार जी निगाह थी वई। उहे ई माण्हू न्याणियुनि लाइ दुआऊं घुरण रहिया, मुंहिंजा मौला मूंखे कॾहिं न्याणी ॾींदे त तूं राज़ी थी पवी। इहो इनकलाब कयां थो चो मदीने जे ताजदार, कयां थो चो मदीने जे। ऐं कीअं आंदो? मुंहिंजा आका ॿाहिरों कॾहिं बि ईंदा हुया, सभ खां पहिरीं पंहिंजे पाक दामन न्याणी हसनैन करीमैन जी अम्मा फातिमा ज़हरा जे चेहरे मुबारक ते बोसो ॾेई पोइ अंदरि ईंदा हुया। जॾहिं काॾे बि वेंदा हुया, तमाम अज़वाजे मुतहरात खां मोकिलाइण खां बाद में आख़िर में अम्मा बतूल साइण खां मोकिलाए पोइ वेंदा हुया। ओ मुस्लमान, तोखे सुन्नत करे मुंहिंजे मुस्तफ़ा ॾिनो आहे त ॿाहिरों अची पहिरीं पंहिंजे न्याणीअ जे हिन मथड़े ते हथड़ा रखी उन जे पेशानीअ ते चुमी ॾेई तसवुर कर त मां पंहिंजे महबूब जी सुन्नत अदा करे रहियो हां। जॾहिं घरड़े मां निकिरी वञी त पंहिंजे न्याणीअ खां मोकिलाए इन नियत सां त पंहिंजे महबूब जी सुन्नत अदा करे रहियो हां। ओ मुस्लमान, जॾहिं इहा नियत ऐं इरादो कंदे ॾिस त मुंहिंजो रब तुंहिंजे घर में कीअं तो रहमतुनि ऐं बरकतुनि जो नुज़ूल फरमाए। नंबर 2, मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे ऐलान नबूवत खां अॻु में क़ुरान क्लियर ॿुधायो, इज़ कुंतुम अदा, तव्हां हिक ॿिए जा दुश्मन थी विया हुयो। नंढड़ियुनि ॻाल्हियुनि तां मुंहिंजे करीम आका जे आमद खां अॻु में माण्हू थोरनि ॻाल्हियुनि ते विढ़ी पवंदा हुया। महीननि जा महीना, सालनि जा साल ॻाल्हाइण ॿोल्हाइण छॾे ॾींदा हुआ, खाइण पीअण छॾे ॾींदा हुया। मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात अचण सां मके जे मुहाजिर खे, मदीने जे अंसारीअ खे हथड़नि मां वठी करे हथ में ॾेई करे ॿुधायो, ओ मुस्लिम ज़मानो गुज़री वियो, वक़्तु गुज़री वियो जॾहिं दुश्मनियूं कंदा हुयो। हाणे मां मुस्तफ़ा तो फरमायो, अल मुस्लिम अखुल मुस्लिम, हिकु मुस्लमान ॿिए मुस्लमान जो भाउ आहे। हे अंदर मां ख़ैज़ कढो, हे अंदर मां कुदूरतूं कढो, हे अंदर मां बुग़्ज़ कढो, हे अंदर मां कावड़ियूं कढो। कंहिं फरमायो, मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो, तव्हां अंदर मां बुग़्ज़ कढो त मुंहिंजो रब तव्हां ते राज़ी थी पवे। सहाबी सगोरो आयो, केरु आयो? सहाबी सगोरो आयो, काॾे आयो? दरबारे मुस्तफ़ा में। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आराबी सगोरो आयो, जंगल जे रहण वारो हुयो, जबलनि जे रहण वारो हुयो। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, निमाज़ूं रोज़ा ज़कात सभु कुझु कयो अथमि, पर मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा, मुंहिंजी दिलि थी चाहे मूंखे को अहिड़ो आसान अमल ॿुधायो जंहिंजे करण सां मुंहिंजो रब पुछा न करे, बिना पुछा
साणे जन्नत में हलियो वञा। मुझे करीम आका जे अखड़िन में लुड़क लड़ी आया, मुझे करीम आका जे अखड़िन में लुड़क लड़ी आया। उन अराबीअ दे निहारे मुझे मदीने जे ताजदार फरमायो, ओ सवाल करण वारा ॾाढो सुहिणो सवाल कयो थई, मां मुस्तफ़ा तो ॿुधाए। हा मुंहिंजा आका गौर सां ॿुधजा, ओ मुंहिंजा खरल दोस्त ऐं मुंहिंजे खरल दोस्तनि जे दावत ते अचण वारा तमाम मुस्लमान भाइरो गौर सां ॿुधजा। मुंहिंजे करीम आका फरमायो, तूं ॿियनि ते कावड़ करण छॾे ॾे त रब तो ते कावड़ करण छॾे ॾींदो। छा हुजूर फरमायो? जन्नत जो आसान दस। मुझे हुजूर के उन आराबी अर्ज कयो कि या रसूल अल्लाह, नमाजूं पढ़ा तो, रोजा ज़कात सब कुछ कया तो, पर एड़ो को सवलो दस दियो महबूब जो जन्नत में वञा त रब पुछा न करे। मुझे मुस्तफ़ा करीम फरमायो त पो तू अल्लाह जे मखलूक ते कावड़ करण छॾे ॾे, तू मखलूक ते कावड़ करण छॾे ॾे, ख़ालिक तो ते कावड़ करण छॾे ॾींदो। मुझे करीम आका जा, मुझे करीम आका जा उम्मती, मुझे मदीने जे ताजदार फरमायो, मुझे आका करीम फरमायो, ओ मां अल्लाह जे, मां करीम रब जे जन्नत जा आशिक, मां मुस्तफ़ा बियो दस इहो थो ॾे, तू मखलूक के मुआफ़ करण सिख, रब तोखे मुआफ़ करे छॾींदो। इते बिहारे तोखां मां इहा ॻाल्हि पुछां। कुरान करीम ॿुधायो, रब चयो त मुझे उन नेमत जो ज़िक्र कयो जेका उन टाइम ते तव्हांखे ॾिनम जॾहिं तव्हां हिक ॿिए जा दुश्मन हुयो, दौरे जाहिलियत हुयो, तव्हां में रिश्तनि जो क़दुरु कोन हो, तव्हां में रिश्तनि जो एहसास कोन हो। मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात हिन रिश्तनि जो तक़द्दुस कीअं ॿुधायो। मुझे आका करीम फरमायो, लैस मिन्ना मन लम यरहम सगीरना वलम युवक्किर कबीरना। ताजदार मदीना फरमायो, उहो शख्स असां मां आहे ई कोन को जेको नंढो थी वॾनि जी इज़त नथो करे। हुजूर फरमायो, उहो शख्स भी असां मां नाहे जेको वॾो थी नंढनि जे मथां रहम नथो करे। ओ मुस्लमान, मुझे आका जे रुगी हिकड़ी हदीस ते अमल करी तुंहिंजी ज़िंदगी जन्नत बणिजी वञे। जालिम नफ्स जे पुठियां लगी करे तकब्बुर जो मुजस्समो बणजी करे। ओ मुस्लमान, इएं न कर, पंहिंजे वॾ नंढो हई पंहिंजे वॾनि जी इज़त कर, वॾो हई नंढनि ते रहम कर। मुझे आका फरमायो, तहां मखलूक खे माफ़ कयो, रब तहां खे माफ़ करे। तहां मखलूक ते कावड़ करण छॾियो, रब तहां ते कावड़ करण छॾे। मुझे आका जे ज़ुबान मां जेके लफ़्ज़ पाक निकिरंदा आहिनि, सच आहिनि या न आहिनि? जवाब ॾे। उम्मती हुजूर जा हूं न, इहा ॻाल्हि सची आहे या न आहे? जे सची आहे त पोइ दिलि में वाइदो कर न, अॼु जो अॼु वाइदो कर त मुंहिंजा मौला अॼु खां पोइ सभई कावड़ियूं छॾे थो ॾियां। इते नफ्स झेड़ो कंदो, इहा ई त ॻाल्हि आहे। इते रब जो क़ुरान ॿुध, अल्लाह फरमाए तो, इन्न शैतान कान लिल इंसान अदुव्वम मुबीना। मुझे बेनियाज़ रब फरमाइंदो आ, हे शैतान तुंहिंजो खुलियल दुश्मन आ, हिकिड़ो छुपियल दुश्मन हूंदो आ, हिकिड़ो लुकियल दुश्मन हूंदो आ। हे शैतान तुंहिंजो खुलियो दुश्मन आ। मुंहिंजो अल्लाह तो फरमाए, जेकॾहिं को रईस या अमीर तो ॾे हली अचे ऐं तोखे चवे, ओ खरल भाइरो, ओ नाच दोस्तो, ओ आरई बिरादरीअ जा माण्हू, XYZ जेके भी मुंहिंजा मुस्लमान भाइर आहियो, अगर को चङो हली अचे तव्हां ॾे या वज़ीर आला ख़त लिखे त बाबा पाण में कावड़ियूं छॾे ॾियो, भत बोड़ खाइण शुरू कयो, सभई सोचींदासीं वज़ीर आला जो ख़त आयो आहे, अवेल सवेल में कम पवन था पिया, अॼु चवण न वठंदासीं त सुभाणे उम्मीद कान रहंदी। ॻाल्हि सची आहे। पोइ मूंखे जवाब ॾे, वज़ीर आला जी ताक़त वॾी आहे, मुंहिंजे ख़ुदा जी ताक़त वॾी? जवाब ॾे, जवाब ॾे। वज़ीर आला जी ताक़त वॾी आहे, मुंहिंजे मुस्तफ़ा जी ताक़त वॾी? जवाब ॾे। वज़ीर आला अॼु आहे सुभाणे कोन हूंदो, अॼु उन जी कुर्सी आहे सुभाणे कोन हूंदी। मुंहिंजे ख़ुदा जी त हुकूमत क़ाइम आहे ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा जी बि हुकूमत क़ाइम आहे। कब्र में भी मुझे मुस्तफ़ा जे शफ़ात जी ज़रूरत थई, क़यामत में भी मुझे मुस्तफ़ा जी शफ़ात जी ज़रूरत थई, अल्लाह जे बख़्शिश जी ज़रूरत थई। त पोइ देर न कर मुस्लमान, दीन खे सम्झण जी कोशिश कर मुस्लमान, इस्लाम खे सम्झण जी कोशिश कर मुस्लमान। हे मुझे आका करीम जो मीलाद, हे मुझे महबूब जो मीलाद तोखे दर्स ॾेई रहियो आहे। वल काज़िमीनल गैज़ वल आफ़ीन अनिन नास
वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। रब जो कुरान तो के बुधाए रहियो आ, अंदर मां गुरूर कढ, अंदर मां बुग़्ज़ कढ, अंदर मां कीनो कढ, अंदर मां कुपत कढ। मुझो रब तो कुरान में चवे तू अंदर मां सब कुछ कढी करे। वल आफीन अनिन नास, अगलन मानुन के तू माफ कर। रब तो चवे कुरान में तू इहो न दिस त दोही केरा, तू इहो न दिस त कमजोर केरा। मुझो रब तो फरमाए मां अल्लाह जे रज़ा जेला, मुझे महबूब जे रज़ा जेला ऐ इंसान तू बेखे रुगी माफ करे, बुग़्ज़ कढ। मां रब ऐलान थो कया वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन, मां अल्लाह उन सां प्यार थो कया जेको बेखे हली माफ थो करे। मुखे जवाब दे, जैसा न मुझो रब प्यार करे दुनिया जी काई ताकत उन जो मुकाबलो करे सके थी। जवाब दे, जवाब दे, जैसा खुदा प्यार करे उन सां दुनिया जी काई ताकत मुकाबलो नथी करे सके। जैसा रसूलुल्लाह प्यार करे उन सां दुनिया जी काई ताकत मुकाबलो नथी करे सके। ओ मुसलमान, ओ मुसलमान, फकत पंहिंजे पान खे तोखे संभालण जी ज़रूरत आहे। हे मीलाद मुस्तफ़ा जी महफ़िल तोखे इहो मैसेज ॾेई रही आहे त मीलाद मुस्तफ़ा जी महफ़िल फ़कत भत खाइण जो नालो न आहे, फ़कत नारन हयण जो नालो न आहे। मीलाद मुस्तफ़ा जी महफ़िल सीरत मुस्तफ़ा ते अमल करण जो नालो आहे। हयात तय्यबा हबीब जी के परूड़न जो नालो आ, परखण जो नालो आ। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे जिंदगी मुताबिक जिंदगी गुजारण जो नालो आ। त मुसलमान याद रखी छद, उम्मीद तो रखा तव्हां में दंगो फसाद न होंदो, उम्मीद तो रखा तव्हां में झेड़ो झटो न होंदो। पर जेकर खुदा न ख़ास्ता आहे त हे फ़क़्त सजण साईं जे ग़ुलाम जो ऐं अल्लाह जो क़ुरान जेको पढ़ी ॿुधायम उन फ़क़ीर जे ज़ुबान मां जेके लफ़्ज़ निकता इन्हनि खे दिल जे गहराईअ सां ॿुध। हिकिड़ो दफ़ो तूं रब जे रज़ा लाइ कंहिंखे मुआफ़ कर, ॾिस त मुंहिंजो अल्लाह तोखे फर्शन खां अर्शन ते पुॼाए थो या नथो पुॼाए। सौदो करे त ॾिस मुसलमान, मथे में सूर पवंदो अथई 10 गोरियूं आज़माईंदो हई, आज़माईंदो हई कोन आज़माईंदो हई। ॾाठ में सूर पए 20 डॉक्टर आज़माईंदो हई, आज़माईंदो हई। नंढड़े नंढड़ी तकलीफ़ ला 10 20 शयूं आज़माई थो। छा मुंहिंजे रब जे क़ुरान खे आज़माइण नथो चाहीं? मुझे मुस्तफ़ा करीम जे फरमान के आज़माइण नथो चाहीं छा? टाइम मुख़्तसिर आहे, हालांकि टाइम मुझो पूरो थी वियो आहे, लेकिन हिकिड़ी ॻाल्हि मूंखे करण दे, मां ज़रूरी थो तुंहिंजे आॾो कयां। हज़रत अलीयुल मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम, सुहिणे अलीयुल मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम ॾाढियूं सुहिणियूं ऐं प्यारियूं नसीहतूं फरमायूं आहिनि। पाण फरमाइनि था ओ वॾड़ो, ओ वॾड़ो ज़रा गौर त कयो, नंढड़ा ॿार कंहिंखां सिखंदा आहिनि। चओ वॾड़नि खां, नंढा ॿार कंहिंखां सिखंदा आहिनि? ॻाल्हाइण कंहिंखां सिखंदा आहिनि? वॾड़नि खां। इख़लाक़ कंहिंखां सिखंदा आहिनि? वॾड़नि खां। उथण वेहण कंहिंखां सिखंदा आहिनि? वॾड़नि खां। ईअं पर मुंहिंजो सुहिणो अली थो फरमाए, दिल पर अलीयुल मुर्तज़ा शेर खुदा थो फरमाए ओ वॾड़ो नंढड़ा त तव्हां खां सिखनि था, पर अॼु मां अली थो तव्हां खे चवां हिकिड़ियूं 5 ॻाल्हियूं जेकॾहिं तव्हां नंढड़नि खां सिखो त दुनिया में ई जन्नत जी ख़ुशख़बरीअ वारा थी वञो। नंढड़नि खां सिखो, नंढड़नि खां। असां नंढड़नि खे बेकार चमाटूं हणी छॾींदा आहियूं, उन्हनि खे कंहिं कम जो कोन सम्झंदा आहियूं। हे नंढड़ा वॾे कम वारा थे। शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम फरमायो आहे ओ पंहिंजे पाण खे वॾो सम्झण वारा नंढड़े खे त चवंदो हई सिखी नथो असां वॾनि खां, हीअं नथो करी वॾनि खां, पर कॾहिं नंढड़ो न ॻाल्हाईंदे बि तोखे ॿुधाए रहियो आहे त कॾहिं मूंखां बि कुझु सिखणु सिख। अलीयुल मुर्तज़ा फरमायो त नंढड़ो ॿार केॾा बि भला कपड़ा हूंदा आहिनि, पर खेॾंदो वञी मिटीअ सां आहे। छा सां खेॾंदो आहे? रांदि मिटीअ सां कंदो आहे। कपड़ा मेरा थी विया परवाह न आहे, अम्मा मार ॾिनी परवाह न आहे, बाबे मार ॾिनी परवाह न आहे। छो? उहो तोखे दर्स ॾेई रहियो आहे। मुंहिंजो मौला अली मुश्किल कुशा फरमाए थो उहो तोखे दर्स ॾेई रहियो आहे। ऐ इंसान तूं मिटी हई, मिटीअ मां पैदा हई, मिटीअ में अचणो आहे। पंहिंजे पाण खे मिटी सम्झ, छो त मिटीअ जो मक़ाम इहो आहे, मिटीअ जो मक़ाम इहो आहे जो मिटीअ खे केतिरो बि मथे उछलाइबो आहे मोटी हेठि ईंदी आहे। जवाब ॾे, मिटीअ खे मथे उछलाइबो आहे काॾे वेंदी? लेकिन शैतान छा मां पैदा थियो आहे? चो बाहि मां। ॻाल्हा ॻाल्हा छा मां? उन बाहि जो कमाल छा आहे? बाहि खे केतिरो बि हेठि ॿार पर
काॾे वेंदी आहे पोइ पंहिंजे पाण खे जॾहिं न गुस्सो थो अचे हिकिड़े मिंट लाइ पंहिंजे पाण ॾे निहार ऐं पंहिंजे पाण खे चओ इहो गुस्सो त इहा बाहि आहे मूं में शैतानी उनसुर शामिल थी वियो आहे मां त इंसान हां मां शैतान जे पोयां छो लॻां जल्दी चओ ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलीजिल अज़ीम यकदमि हेठि थी त मुंहिंजो रब नाज़ करे ओ मलाइको निहारियो मुंहिंजे बानो केॾो न प्यारो आहे हण न पादर शैतान के मुझो खुदा राजी करण तो चाही महबूब मुस्तफा राजी करण तो चाही त शैतान के पादर हण हा मुझा दोस्त अजीज नंढड़ो बार तो के समझाए रहो आ मिट्टी सा खेड यानी मिट्टी थी पान खे रहा त इंशाअल्लाह ताला दुनिया में कोई दुख को न दिसंदे बे नंबर ते शेर खुदा करमुल्लाह वजाउल करीम फरमायो आ ए मुसलमान गौर कर नंढड़ो बारड़ो मिट्टी जो घरड़ो ठाहींदो आ घड़ी खन खेडी वरी लत हणी ड्राहे हलियो विंदो आ शेर खुदा फरमाए तो इन नठड़े बार दे निहार केडो न मुश्किल सा घरड़ो ठायो थई लत हणी ड्राहे हलियो वयो तोखे नठड़ो बाड़ो दर्स दई रहियो आ त हे जहान चल फल जो मकाना सदाई ते रहणो कोने घड़ी खन खेडण जो मकाम इन जे मथा भरवसो करे वेही न रहो इन सा दिल लाए वेही न रहो इहा घड़ी खन जी खेड़ा दिस मुंह किए हिकड़े मिनट में भनी हलियो वयस टे नंबर ते उन मासूम बाड़े दे निहार आजमाए दिसजा उनके घर में अम्मा या बाबो शह दे को न खाइंदो बाहर निकरी नठड़न बारन के गोलींदो विरहाए भी दींदो खाइंदो भी वींदो सुनो शेरे खुदा फरमाए तो ओ दौलत जे मथा दौलत के गद करण वारा ना गुथी करे मथों वेहण वारा उन नंढड़े बार जे तरीके के सिख उनके रब जे को दींदो आ अबे अम्मा जे हथा वो अकेलो न खाइंदो आ दोस्तन के विरहाए दींदो आ तोखे भी रब जे को दिनो आ बच्चन बारन ला भी रख पर मिस्कीनन गरीबन में भी विरहाए त मुझो रब राजी थी पवे हिकड़ी बोरी ते ब बोरियूं व्याज जूं वठण वारा खुदा तोखे हिदायत दे बीण तो वठी न ट्रीण वठंदो हुंदे न चौण वठंदो हुंदे न के मजबूर जो फायदो लेकिन छा मा तो खां तो पुछां जे रब अज तोखे दई वठण वारे के गरीब कयो आ छा अल्लाह उन में ताकत ना है सुभाणे तोखे उन जेड़ो गरीब करे छडे ऐं तोखे मजबूर करे छडे छा मुझे खुदा में ताकत ना है जवाब दे जे यकीन न थई अदे नवाज शरीफ दे निहार अदे आसिफ जरदारी दे निहार कलो को नीहा मुझा दोस्त अजीज आसिफ साहब प्रेसिडेंट हाउस में बैठो होयो रुगी कंद हिय करे त हजार ऑफिसरन जो बदलियो अज मुझा दोस्त बीमारी जे हाल का अडियाला जेल में परेशान आ अदो नवाज शरीफ के हथ जण कबूल को न कंदो हो अज हो दिस पंजे बीमारी जो इलाज कराने जेला मुझा दोस्त केड़ी केड़ी सूरत हाल पैदा थी मां सियासी मानू ना है सियासी बयान न थो जण ना चाहे न वरी को इमरान खान मां को शीदा यहाँ जो तां जो पीटीआई जो मेंबर आ हर किस मां सजन साईं जो अदना फकीर आया अल्लाह वारन जो गुलाम आया तोखे बुधाइण तो चाहा त हे दुनिया दुरंगी आ हे दुनिया बप्पा चाहे अज हिन पासे आ सुभाणे हुन पासे बचे वेंदी ओ खुदा जा बान्हा ओ व्याज वठण वारा के जे मजबूरी जो फायदो न वठ के मिस्कीन के मिस्कीन दिसी करे डबल जो सौदो न करो ओ मुझे रब सा सौदो करो बीण न ट्रीण न दहुण मुझो रब दींदो आ तू बीण आई ट्रीण वठी करे फायदे वारो सौदो न थो करी यो घाटे वारो सौदो आ सौदो उहो आ जेको मुझो रब कुरान थो बुधाई अल्लाह फरमाए तो मन जा बिल हसनत फलहु अशरु अमसालहा मुझो रब तो फरमाए जेको हिकड़ी शय मां अल्लाह जे राह में दींदो आ मां अल्लाह दहुण ते उनखे दई छडींदो हां दुनिया में 70 आखिरत में ओ व्याज वठण वारा खुदा कंदो हिते कोई न होंदो हिते कोई न होंदो इंशाअल्लाह ताला पर ये तकरीर त विंदी मन को व्याजी बुधी करे अंदर में खुदा जो खौफ पैदा थी पवेस उनके मैसेज देई रहो आ ए अल्लाह जा बाना तू घाटे जो सौदो करे रहो आ बीण ट्रीण चौण ते वठी करे मुझा दोस्त अजीज मां तो खां तो पुछां जे करे रुगी मथे में सूर पैजी वने खुदा न चाहे तू सजी दौलत खर्च करे छडी मथे जो सूर न निकरई त छा कंदे जवाब वक्त कोने को मुके फौरन दरबार ते पहुंचणो आ अजीजान मन मां ही गाल पूरी कया हजरत अली उल मुर्तजा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम जे जात बाबरकात फरमायो पान फरमाई त उन बारडन दे निहार जदे विड़ंदा हन त वरी ठही जल्द में वींदा हन ऐं तहां शल न को बहानो मिले विढ़ण जो इंतजार में हुंदासी छो मुझो डाढ़ मुझी गाल ओ मुसलमान बेखौफ नथी खौफ रखो खुदा सभनी का डाढ़ो थी अल्लाह का बेनियाज नथी बेनियाज मुझो रब थई जेको दिसी रहो वा
24 कलाक तोखे ॾिसी रहियो आहे मुंहिंजे अल्लाह जे धरतीअ ते हली करे तूं पंहिंजे पाण खे मुतकब्बिर न सॾा इहा सिफ़त मुंहिंजे करीम रब जी आहे अल्लाह उहो आहे मुंहिंजो बेनियाज़ रब उहो आहे जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकिड़े हुकुम सां तूफ़ाननि जा रुख मोड़े छॾींदो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ काइनात जा रुख मोड़े छॾींदो आहे तूं त कुझु बि कोन आहीं मां तोखां हिकिड़ो सवाल थो कयां रुगी न मुंहिंजो रब तुंहिंजे निंड अखियुनि जी ख़त्म करे छॾे मूंखे जवाब ॾे त तुंहिंजी रूह ज़मीन कम जी आहे तुंहिंजी निंड कम जी जवाब दे मुसलमान ये न बुध जे अल्लाह तुझे न आखिन जो जेको ऑटो सिस्टम आ बंद थियण जो ऐं खुलण जो रुगी मुंहिंजो रब इने के ब्लॉक करे छॾे अखियूं तुंहिंजूं खुलियूं पयूं हुजनि रुगी अल्लाह कंहिंजे हुकुम सां थियूं बंदि थियनि जवाब ॾे अल्लाह जे हुकुम सां हे बंदि रुगी न थियनि तोखां थो पुछां तूं अरबन खरबन जो मालिक हुज रुगी तुंहिंजूं अखियूं बंदि न थियनि छा चवंदे ही अरब बि न खपनि खरब बि न पवनि सभु वठो मुंहिंजे रुगी अखियुनि जो इलाज कयो जो बंदि थियनि त मां सुकून कयां अए मुसलमान तुझी ताकत त इहा आहे छाते तो मगरूर थियो हई छाते तो पंहिंजे पाण खे मुतकब्बिर समझो आ छाते पंहिंजे पाण खे वॾाई कई थई तुझी हैसियत कहिड़ी आ कुछ भी हैसियत कने का हा तुझी हैसियत आहे कॾहिं आ जॾहिं मुंहिंजो रब राज़ी थे मदीने जो घोट राज़ी थी पवे जॾहिं ख़ुदा ऐं मुस्तफ़ा तो ते राज़ी थी पयो पो इंसान त छा पर जे जंगल में वेंदे त जंगल जा जानवर भी तुझे कदमनि खे चुमियूं पिया ॾींदा उनखे राज़ी कर उनखे राज़ी कर उन महबूब खे राज़ी कर मां अर्ज़ पे कयो शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम जे ज़ात फरमायो नढड़न ॿारनि ॾे निहारियो विढ़ंदा त आहिनि पर 5 मिंटनि में ठही वेंदा आहिनि एक बे के दसींदा हन एक बे जा जुंडा पटींदा हन एक बे जे मथा चढ़ी वेहंदा हन ठौशा हणंदा हन वडड़न के खबर पई ओए डंडा खणी रोड ते पेथा विढ़न मोटी जो आया तो हे बार पाण में सागी रांद पेथा खेडन तोखे छा मिलियो तोखे मुसलमान ॾाहो थी सब्र कर इंसान थी इंसानियत में रह इंसान मिट्टी जी पैदाश आहे शैतान वारो कम न कर शैतान वारो उनसुर पंहिंजे मथा हावी थियण न ॾे सब्र सां रह अल्लाह इन्नल्लाह मअस्साबिरीन रब सब्र करण वारनि सां गॾु आहे इन्नल्लाह माल तकड़ीन सां रब गॾु कोन्हे को आखिरी 5 नंबर सुने अली उल मुर्तजा शेरे खुदा छा फरमायो गौर कर मुझे सुने अली फरमायो त जॾहिं नंढड़े ॿार खे को मुतालिबो मंझराइणो हूंदो आ त उहो रोवण शुरू करे छॾींदो आ अमड़ जी जल के मुतालिबो मंझराइणो आ रोवण शुरू कयईं बाबे के मुतालिबो मंझराइणो आ रोवण शुरू कयईं अम्मा नथी मञे बाबो नथो मञे ॿ चमाटूं हणी छॾियूं हाणे लेटण शुरू कयईं मां बि मजबूर पीउ बि मजबूर अबादीस मुझो सुनो अली मुर्तजा शेरे खुदा फरमाए तो ओ मुसलमान खुदा मुस्तफा के राजी करण तो चाही तो आसान रस्तो आ इन अखड़न के आलो करण सिख इन अखड़न के लुड़क लाड़न सिख दिस त मुझो रब की तो राजी थे जेते खुदा मुस्तफा राजी थींदो आ उन जो ही जहान भी सुनहरी हुंदो आ त हु जहान भी सुनहरी हुंदो आ जिंदा मिसाल बविखू खणी हल सामो अल्लाहबाद कंडियारो दरगाह कंडियारे ते दुनिया जे कुंड कुड़छबा लखे माण्हू अचे गद थिया हन हली ॾिस त सही इहे लखे छो आया हन पैसा था विराजन जवाब दे न चाथो विराजे अमीर तरीन माण्हू वेठा हन छो आया हन पट ते वेठा हन छो आया हन सखणो नंगर भत था खाइन छो आया हन जो हिकड़ी झलक ॾिसण ला कहिड़ी झलक जेका अल्लाह जे रहमत जी झलक थींदी आ जॾहिं अल्लाह वारा हथड़ा खणंदा हन जॾहिं अखड़ियूं आलियूं थी पवंदियूं हन जॾहिं लखे माण्हू ज़ारो कतार रोई करे चवंदा आहिनि या अल्लाह ख्वार है बदकार है डूबे हुए जिल्लत में है कुछ भी है लेकिन या रब तेरे महबूब की उम्मत में है मौला पंहिंजे महबूब जे सदके माफ कर इन हिकड़ी झलक जेला इन हिकड़ी घड़ी जेला जो त असांजो यकीन आहे अल्लाह जा ॿ निज़ाम आहिनि हिकिड़ो निज़ाम अदल आहे हिकिड़ो निज़ाम फज़ल आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जन खे इबादतुनि रियाज़तुनि ते नाज़ आहे उन्हनि सां निज़ाम अदल आहे पर जन खे मुंहिंजा दोस्त शफ़ात मुस्तफ़ा ते नाज़ आहे उन्हनि सां निज़ाम फज़ल थींदो आहे
वक्त महदूद आ, वक्त खत्म थी चुको। मुझा दोस्त अजीज बस बुनियादी नुक्तो मिलाद मुस्तफ़ा जो पैगाम तो खे ॾियण थो चाहियां त अल्लाह जा बाना अगर चाही तो खुदा राज़ी थे, अगर चाही तो मदीने जो ताजदार राज़ी थे। सुहणन खे राज़ी करणो थई सब खां पहिरीं पंहिंजे अंदर खे साफ़ कर। सभिनी जे लाइ कावड़ कुपत कीनो कढी छॾ। कंहिंजे लाइ अंदर में बुग़्ज़ न रख। अॼु तो रब जे क़ुरान जी आयत ॿुधी आहे त मुंहिंजो रब तो चए वल काज़िमीनल ग़ैज़ वल आफ़ीना अनिन नास। अॼु तूं दिलि में मां तोखे छा चवां, मदीने जे ताजदार कसम खणी फरमायो। हुज़ूर टे ॻाल्हियूं कसम खणी फरमायूं, जंहिं मां हिकिड़ी ॻाल्हि तोखे थो ॿुधायां। मुंहिंजे आका फरमायो मूंखे पंहिंजे पैदा कंदड़ रब जो कसम मां ऐलान खणी थो चवां त जेको बि माण्हू ॿिए खे मुआफ़ कंदो आहे मुंहिंजो रब उन जे इज़त खे कॾहिं बि घटि थियणु कोन ॾींदो आहे। भुलियल आहीं तू मुसलमान जो सोची तो मां माफ़ कर। माण्हू छा ओ तोखे माण्हू खपनि या खुदा खपे? तोखे मखलूक जी रज़ा खपे या खालिक जी रज़ा खपे? खालिक जी रज़ा जो तलबगार थी अल्लाह जे मखलूक खे मुआफ़ कर, अल्लाह जे मखलूक सां प्यार कर। मां तोखां थो पुछां अमड़ जॾहिं न सुबुह जो बचड़े खे 50 रुपया 100 रुपया ॾेई मोकिलींदी आहे, वञ भिरिया मां ही बि वठी आ। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं न मंझंदि ताईं बचड़ो न ईंदो आहे मां कावड़ में ॻाढ़ी हूंदी आहे अची अॼु घटि न कंदीमांसि। पर जीअं न शाम थी वई हाणे अमड़ खां कावड़ वई, हाणे इंतज़ार त मुंहिंजो बचो छो न आयो। जीअं सिज लथो अमड़ निकिरी रोड ते बीही रही। हुन खां पुछे मुंहिंजो बचो त कोन ॾिठव? 100 रुपया बि वियो, कावड़ बि वई हली, हाणे बचे जो इंतज़ार आहे। ओ मुंहिंजा दोस्त जीअं न आधी ऊंदाही थींदी आहे अमड़ दुआ गो मुंहिंजा मौला मुंहिंजे बचड़े खे आणो, मुंहिंजा मौला मुंहिंजे हूअं कावड़ हूअं हीअं कंदीमांसि कुटींदीमांसि हीअं कंदीमांसि। पर जीअं देरि कंदो आहे न तीअं अमड़ जी माम तां वधंदी आहे। त पोइ सोचण जी कोशिशि कर तुंहिंजी 80 साल उमिरि थी वई आहे न त मुंहिंजे रब जी रहमत बि ईअं तोखे सॾे रही आहे। घणो गुज़ारी मोटी आहे, मां ख़ुदा तोखे माफ़ कयां। मुझो अल्लाह 70 अमड़न का वधिक प्यार करण वारो आहे। मुझो करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुलामन सां प्यार करण वारो आहे। त मुसलमानो पैगाम इहो आहे, चाहियो था खुदा जी रज़ा हिक ॿिए खे मुआफ़ कयो, हिक ॿिए सां मोहब्बत कयो, हिक ॿिए खे सलाम कयो। ओ मुसलमान मज़ो त तॾहिं आहे, फ़क़ीर जेकॾहिं निवड़त करे उन जी आदत चइबी, पर जे अमीर निवड़त करे त उन जी इज़त चइबी। ओ मुसलमान मज़ो त तॾहिं आहे जॾहिं तुंहिंजो मुखालिफ़ तुंहिंजो कमज़ोर आहे, तूं ॾाढो आहीं, तूं ताक़तवर आहीं, तूं हुनखे सज़ा ॾेई सघीं थो, इंतकाम वठी सघीं थो, सभु कुझु करे सघीं थो। पर अॼु मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो फरमान ॿुधो अथई, रब जो क़ुरान ॿुधो अथई, हली वञी चवीसि त सभु कुझु करे सघां पियो। पर जेको ॾाढनि खां ॾाढो आहे, जंहिं मुस्तफ़ा करीम ते कलमो पढ़ियो आहे, अॼु उन जे रज़ा जे लाइ, ख़ुदा जे रज़ा जे लाइ मां हली अचे तोखे माफ़ थो कयां। मां परवरदिगार जो कसम खणी थो चवां त उन ईअं तूं हिकिड़ो अमल करे ॾिस त मुंहिंजो करीम रब तोखां फर्श खां अर्श ते उॾाए थो या नथो उॾाए। मर्ज़ी तुंहिंजी आहे। सजण साईं जे फ़क़ीर तोखे पैगाम ॾिनो, तोखे मैसेज ॾिनो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन ख़ैर वारनि जो ख़ैर क़बूल अल्लाह ताला मुतालबो कबो। मां पहिरीं अर्ज़ कयो त मूंखे पंहिंजे मुर्शिदनि हर फ़क़ीर खे पंहिंजे मुर्शिद खां मथे कुझु बि कोन हूंदो आहे। मां ग़ुलाम आहियां, मुंहिंजो जिस्म हिते आहे पर साह हींअर बि मुंहिंजो सजण साईं जे दरबार में अटकियो पियो आहे। दिलि चाहे थी मां जल्द खां जल्द पंहिंजे यार जे दरबार में पहुचां, पंहिंजे महबूब जे पांधीअड़ जी ख़िदमत कयां। ही स्टेजुनि ते वेहण, ही कुर्सियुनि ते वेहण, हीअ इज़त, हे मख़दूमियत कॾहिं मिली जॾहिं मुर्शिद जी ख़ादमी कबी, तॾहिं अल्लाह ताला हुनखे मख़दूमियत अता फरमाईंदो आहे। इन करे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो टाइम मूं तव्हांखे ॾिनो हो, अल्हम्दुलिल्लाह मूंखां पहिरीं जे हज़रत अल्लामा साहब साईं मोहम्मद हसन साहब माशाअल्लाह ॾाढो यकीन कयो, दिलि मोहींदड़ ख़िताब पे साईं जन फरमायो, ॾाढो मूंखे मज़ो पियो आयो। 20 मिंट मूं चवण साईं जन इहे 20 मिंट बि ॻाल्हि पूरी करे वठनि, पर शायदि ख़ुदा खे मंज़ूर न हो, अल्लाह ताला खां मूंखे इहो कुझु चवराइणो हो। मूंखे उमेद आहे कोई बि दोस्त नाराज़ बि न थींदो, कोई दोस्त इन मामले खे को इशू बि न बनाईंदो, सीरियस थी बि न वठंदो। हे मुंहिंजे ख़ुदा जी मर्ज़ी आहे। अल्लाह ताला मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में मक़बूल मंज़ूर फरमाए। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां सां सभिनी खे खुदा ऐं खुदा जे महबूब जे हुक्मनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। उती बीहंदो दुरूद सलाम पढ़ी पोइ तव्हां वेही नंगर कंदो फ़क़ीर हलो।